जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकर सिंध जो निगरान वॾो वज़ीर नामज़द सिंध जे गवर्नर कामरान टेसौरी निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी। जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकर चवे थो आइन ऐं कानून जी बालादस्ती खे क़ाइमु रखण लाइ किरदारु अदा कंदसि। इलेक्शन कमीशन सां सहकार कयो वेंदो। कोशिश हूंदी त चूंडूं आइन ऐं कानून जे मुताबिक़ थियनि। ॾुखे वक़्त में अहम ज़िम्मेवारियूं मिलियूं आहिनि। अनवारुल हक काकड़ निगरान वज़ीर आज़म जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो। सदर आरिफ अलवी पारां अनवारुल हक काकड़ खे 8 निगरान वज़ीर आज़म तौरु हलफ़ खणायो वियो। हलफ़ बरदारी तक़रीब खां पोइ निगरान वज़ीर आज़म खे गार्ड ऑफ ऑनर पेश। उहिदे जो हलफ़ खणण खां पोइ अनवारुल हक निगरान वज़ीर आज़म जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। मुख़्तलिफ़ खातनि खां ब्रीफिंग तलब। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे बि गार्ड ऑफ ऑनर ॾिनो वियो। हथियारबंद फ़ौज जे दस्ते पारां अॻूणे वज़ीर आज़म खे सलामी ॾिनी वई। काबीना डिवीज़न शहबाज शरीफ़ जो मुद्दो पूरो थियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बलोचिस्तान जे निगरान वॾे वज़ीर जे नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो। फ़ैसिले करण जो अॼु आख़िरी ॾिहाड़ो। गुज़िरियल ॾींहुं बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बिज़नजो ऐं ऑपोज़िशन लीडर मलक सिकंदर विच में मुलाक़ात दौरान निगरान वॾे वज़ीर जे नाले ते इतफ़ाक़ न थियो। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खे अॼु नैब अदालत में पेश करण जो इम्कान। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सदर ते तरक़ियाती मंसूबनि में करप्शन जो इल्ज़ाम। नैब लाहौर पारां केस में मुलवस ॿियनि जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। लखी गुलाम शाह वेझो रुस्तम थाणे जी हद मां ज़मीन ते कमु कंदड़ बहारी अगवा थियलनि में ॻोठ वरियम सोलंगी वासी अब्दुल गफूर ऐं अब्दुल रऊफ़ सोलंगी शामिल। ऐं ग़ुलामुल्लाह वेझो रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर। नौजवान फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। हादसे जे नतीजे में नौजवान ख़ुदा बख़्श भट्टी तॾहिं ते फौत। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मियुनि में शाहिद दुर मोहम्मद चांडियो, फरीद भट्टी ऐं मुस्तफ़ा भट्टी शामिल।